जी नाज़रीन, गढ़ी हसन ब्रांच जेका ज़िले कश्मीर ऐं ज़िले जैकोबाद जे लखे एकड़ एराज़ी के सैराबी बख़्शींदड़ ब्रांच है, जंहिंजो हिन वक़्त ताईं जंहिंमें जेको आहे त ज़रई पानी न पहुची सघियो आहे। ऐं गढ़ी हसन ब्रांच हैरो माइनर गढ़ी हसन डिस्ट्री या जेके दुबी माइनर में हिन वक़्तु वारी उॾामी रही आहे। हितां जा आबादगार जेके सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि ऐं जेके सारियाले ॿेजारे जी पोखाई बि हिन वक़्त ताईं नथी सघी आहे। उन हवाले सां अचो त हितां जे मक़ामी आबादगारनि ऐं हारियुनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। पाणी त असां वटि आहे कोन, जेको असांजे जून जे 7 खां वठी 10 ताईं रूंबियूं स्टार्ट थींदा हुआ। हिन साल जेको आहे त जुलाई जो महीनो बीहण वारो आहे, अॼु ताईं पाणी आयो कोन्हे। जेकॾहिं 27 मैल खां जेको असांजो गढ़ी हसन शाख थो निकिरे, ओॾे था वञूं त उते गवर्नमेंट जो को बि आबपाशी खाते जो को बि मुलाज़िम उते मौजूदु कोन्हे। ऐं हथियारबंद जेके वॾेरनि जा माण्हू आहिनि, मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे पघार ॾेई करे विहायूं वेठा आहिनि, दरवाज़ा खोलणु कोन था ॾियनि। उहे पंहिंजे मनमानी सां पंहिंजे वाटरनि में पाणी था छॾनि ऐं हेॾे हिकिड़ो चुको बि अॼु ताईं कोन मोकिलियो वियो आहे। ऐं असां ग़रीबनि जो वाहुर कयो वञे, असांजे वस वारनि खे अर्ज़ु आहे त बराए महिरबानी करे गढ़ी हसन शाख खे पाणी ॾिनो वञे। हिन माल जो 7 महीने में असांजा रूंबी हलंदा, हिन माल ॿारियूं बि न पोखे सघिया आहिनि। 27 मैल में पाणी बंदि करे वेठा आहिनि। कीर्तर भरियल हले थो, पट भरियल हले थो, घोटकी शाख भरियल हले थो। असांजो नीवाण ख़ाली लॻा पिया आहिनि। ॻाहिणो आहे, शाही आहे, इन्हनि में कुझु बि पाणी का शइ कोन्हे। माल पाणी पीअण जे लाइ गढ़ी शाख में मजबूर आहिनि। मस्कीन ग़रीब, न सौदो मिले थो, न चांहि जो को बि मिले थो। अॻे वरी ओधर सोधर मिलंदो हो, बाबा सारियूं खणी तव्हांखे ॾींदा। हाणे सारियूं जो बहार ख़तमु थी वियो, असां काॾूं खाऊं। हिकु महांगाई जो दौरु आहे, कुझु दुकानदार बीहण बि नथा ॾियनि। हुकूमत खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पाणी वधाइनि, ग़रीबनि जो को चाड़ो। जेके हितां जो असांजो ग़रीब तबिको आहे, ठुल तालके ऐं ज़िले जेको आहे जेके राहक माण्हू आहिनि, उहे आबादगार माण्हू हिन टाइम इन लाइ परेशान आहिनि त पाणी महीने जेको टाइम अॻु में 1 जून ते अचण वारो पाणी अञा ताईं 1 जुलाई अचण वारो आहे, पाणी न पहुची सघियो आहे, ॿेजारो न पोखिजी न सघियो आहे। इन मां तमामु ख़तरनाक नतीजा निकिरंदा। मसइला जेकॾहिं इहे आबादगार आबादी न कंदा, जेके जंहिंजो साल जो पोरियो आहे इन आबादी ते ऐं जेको आहे फसल ते, अगरि न थींदा त वधीक परेशान थींदा ऐं मायूसियुनि में धिकजी वेंदा। ऐं इन तरफ़ कोई बि माण्हू नोटिस नथो वठे। इलाक़ाई असांजा MP MN खां वठी जेके इरीगेशन जा अमलदार आहिनि, आबपाशी खाते जा जेके अमलदार आहिनि, उहे उन शइ जी तरफ़ तवजो नथा ॾियनि। हितां खां अॻिते त पाणी जी शुरूआत आहे जेको आहे सो उन्नड़ शाख आहे। उन्नड़ शाख में अॻिते जेको आहे गढ़ी हसन डिस्ट्री आहे ऐं जेको हायरो डिस्ट्री आहे, इहे हिकिड़े 27 मैल खां निकिरनि था। 27 मैल ते हिन टाइम पाणी सॼो बंदि कयूं वेठा आहिनि। जेके बासार ज़मीनदार आहिनि, हथियारनि जे ज़ोर ते पाणी खोलणु नथा छॾनि। जेको आहे हिन टाइम जेको आहे इन तक़रीबन लखे एकड़ गैराबाद थी रहियो आहे। इन जा नतीजा इहे ख़तरनाक निकिरंदा जो आबादी न थी सघंदी। चांवरनि जो जेको आहे हिते फसल न थी सघंदो। ठुल तालको तक़रीबन सॼे पाकिस्तान में चांवरनि जे एक्सपोर्ट जे हवाले सां पहिरें नंबर ते आहे। मगर हिन दफ़े लॻे थो त हितां एक्सपोर्ट पंहिंजी जॻह ते माण्हू खे खाइण जे लाइ बि हितां अनाज न मिली सघंदो ऐं इन जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। पाणी जो वॾो बोरान आहे, पाणी आहे कोन। सॼे हर जाइ ते पाणी सम्झो बोरान आहे। हले छा चकर आहे, हले ग़रीबनि को शऊर ख़तमु करनि था। ग़रीब जेको अॻिते आयो वहीं 3 साल पोइते वेंदो, अॻिते न ईंदो ग़रीब। जेकॾहिं पाणी न आयो त ग़रीब हमेशह पोइते आहे। ॿियनि जॻहियुनि ते पाणी सिस्टम जाथे काथे ईअं आहे। ॿिज 2 किलो मिले थो, उहो बि 3400 में थैली मिलियो आहे। ऐं 5 किलो वारो मिलियो आहे 6500 में थैली। उहो बि ग़रीब कंहिं वरितो आहे व्याज ते, कंहिं न वरितो आहे, उहो बि रखियलु आहे ग़रीबनि जो। उहो बि ग़रीबनि गिची में आहे। कंपनी उनखे वापसि बि न कंदो। दुकानदार कंहिंखे ओधर बि नथा ॾियनि, न कंहिंसां ॻाल्हाइनि था बि सही। अॻे ॾींदा, हाणे वाणिया ॿिया टिया जेके बि ग़रीबनि खे परे को टंगे बीठा आहिनि। कंहिंखे बि नथा ॾियनि। पाणी ईंदो, हर हिकु ग़रीब खे माना ओधर मिलंदो, हर शइ मिलंदो। महीने जो सौदो मिलंदो, देरनि ते ग़रीब खाईंदा, वरी उनजे लाइ माना ॾींदा, वरी ग़रीब जो जान थी वेंदो। असांखे क्या बचिया, पाणी सफ़ा का शइ कोन्हे। बेचारा बि अञा राही न के त से हे पाणी राहकी त गुज़ारा। इहा जो पाणी न आया त पे केॾे वैसे असां बचे बि करणु बि का शइ न। महांगाई दौर का शइ बचिया बि नहीं असांखे। ग़रीब दा सभु दा असर आहिनि पाणी ते। पाणी न ई शाही हलंदा पे, पट हलंदा पे। असर निवाण जेका सिंध दा इहा आहे उन्नड़ आहे, उहा बंदि आहे। अलाए क्या आहे, ज़मींदार बि चुप आहिनि, ॿिया बि पाणी उतू खाते वाले बि नहीं पे छुड़ींदे आहिनि। इन खां सवाइ ॿिया हाल ई नहीं। जो जेको असां बचे बि विकिणूं बि असां ॾांहुं पूरी नथी थिए। हे सभु शइ पाणी दा हले। अदा जीअं त पाण ॾिसो था, पाणी न आहे। असां ग़रीब मिसकिन आहियूं, हारी। असांजो गुज़ारो आहे इन फसल ते जेको आहे त ॿिज जी मौसम बि निकिरी रही आहे। अमीर तक नहीं का शइ खे नथा। हर को असांजे पोयूं आहे जेको आहे असांजे खाइण जे कढनि समूरा। कोई तके ई नथो। पाणी न आहे, असां काॾे वेंदासीं? मिसकिन माज़ूर माण्हू, नंढड़ा बच्चा आहिनि असांजा,
बिज भी नथो थिए, पाणी अञा तक न आहे। असां जेको हारी आहियूं, असां हिन टाइम जो इन ते गुज़ारो आहे, असांजे जेको आहे ॿियो को रोज़गार कोन्हे। गवर्नमेंट खे असांजे इहो गुज़ारिश आहे त 27 माइल ते पाणी जेको आहे हथियार बंदि ॾाढ करे पाणी जो हलियूं बीठा जेको अॻियां गड़ी असांजे बिराज खे पाणी नथो मिले, उतां जा आबादगार असां जेको सख़्तु परेशान आहियूं। न की हिते को बिज पोखाई थियो आहे न छा, हिन टाइम जो जेको आहे फसल बि जेको आहे मौसम चढ़ंदो वञे त इन खां बाद में को फसल न थींदो। हिन टाइम ताईं पाणी न आयो आहे, जेको महीनो गुज़रण खां अॻु में पाणी अचिणो 1 जून ते। हाणे जेको जुलाई जो महीनो बीहण वारो आहे, जेको आहे पाणी ते अञा ताईं कंट्रोल न कयो आहे। जंहिं को असांखे जेको आहे न इहो परेशानी आहे त असांजो जेको आहे फसल न थियो त असां काॾे वेंदासीं। असांजो रोज़गार इन हारपो ते आहे। असां कोन बि जेको आहे इहे असां सिंध जो वज़ीर आला खे इहो गुज़ारिश कयूं था जेको आहे पाणी ते जेको आहे कंट्रोल कयो वञे, असांजो पाणी जेको आहे फ़ौरन ते खुलाए वञे। जी नाज़रीन, अवी हितां जे आबादगारनि ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हर साल जेको जून जे 1 तारीख़ ते मिलंदड़ पाणी हिन वक़्त ताईं जेको जुलाई महीनो शुरू थी चुको आहे, पर ॻड़ी हसन ब्रांच जे आबादगारनि खे पाणी न मिली सघियो आहे। ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त जेका मथां खां पाणी आयो आहे त उनखे वरी 27 मेल ते उतां जे मक़ामी बासर ज़मींदारनि हथियारबंद विहारे करे उते पाणी खे बंदि करे छॾियो आहे। ऐं अपाशी खाते अमलदारनि ॿियनि तरफ़ को तवजो नाहे ॾिनो, जंहिं सबबु जेके आहे त हिते हिननि इलाइक़नि में सारियाले ॿेजारे जी पोखाई बि न थी सघी आहे। ऐं हितां जा आबादगार ऐं हारी सख़्तु जेको आहे त मायूस आहिनि। हिननि आपाशी खाते जे सूबाई वज़ीर ऐं आपाशी खाते जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॻड़ी हसन ब्रांच जो पाणी जेको 27 मेल ते बंदि कयो वियो आहे, उतां पाणी छोड़ करे हितां जे आबादगारनि जे बेचैनी खे ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, ॻड़ी हसन।